जी नाज़रीन, हींअर असां शहीद फाज़ल राव चौक ते मौजूद आहियूं। हिते तइलीम बचायो कमेटी पारां जेको आहे 14 ॾींहं बि एहतजाजी मुज़ाहिरो करे शहीद फाज़ल राव चौक ते धरणो हयो वियो आहे। हिते मौजूद अॻवान आहिनि, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं, संदन वधीक छा चवणु आहे। कड़ियो गांवर गर्ल्स स्कूल जो जेको मसलो आहे, प्राइमरी मिडल ऐं हाई स्कूल गुज़िरियल 7-8 सालनि खां वठी इन जो जेको कमु आहे उहो रोलड़े जो शिकार आहे। हुकमरान इलेक्शननि जे दौरान अचनि था, वरी गुम थियो था वञनि। कड़ियो जा माण्हू ईअं ई फाज़ल चौक ते एहतजाज कनि था, बुख हड़तालूं कनि था, पर अफ़सोस आहे चवणो थो पए त को बि हिननि जी दांह ॿुधण जे लाइ तयारु न आहे। त बाबा बुख हड़ताल जो मुतालबो छा आहे, कहिड़ो मुतालबो हल करण जहिड़ो असीं करण तयार आहियूं। छा सरकार सफ़ा हिननि मसइलनि ते, तइलीम जे मसइलनि ते, इल्म जे मसइलनि ते इल्म दुश्मन थी बीठी आहे छा? जेकॾहिं न आहे त बुख हड़ताली कैंप अॼु बि जारी आहे, सुभाणे बि जारी रहंदी, महीने ताईं बि जारी रहंदी, महीने खां पोइ बि जारी रहंदी, जेसीं ताईं असांजी हाई स्कूल नियाणियुनि जी बहाल न कई वेंदी, उते उस्ताद ऐं स्टाफ मुक़ररु न कयो वेंदो, जिते प्रोफेसर मुक़ररु न कया वेंदा, तेसीं हीअ जदोजहद जारी रहंदी। 14 ॾींहंनि खां जारी आहे। अॼु 14 ॾींहुं गुज़री वियो आहे। असां मुसलसल हिन कैंप ते मौजूदु आहियूं। गुज़िरियल आर्चर ते असां रैली कढी हुई, वरी हींअर कयो आहे, वरी ईंदड़ आर्चर ते बि रैली कढंदासीं। हीअ जदोजहद तेसीं ताईं जारी रहंदी जेसीं ताईं नियाणियुनि जो हाई स्कूल ठही नथो वञे, जेसीं ताईं कॉलेज में प्रिंसिपल मुक़ररु करे, सब्जेक्ट स्पेशलिस्ट मुक़ररु करे तइलीम शुरू नथी कई वञे। हीअ जदोजहद जारी रहंदी। समूरा बाशऊर माण्हू जेके हिते सघनि जी तइदाद में गॾु थिया, उन्हनि हथ मथे खणी चयो आहे हिन जदोजहद में असीं गॾु आहियूं, हीअ असांजी जदोजहद आहे, समूरनि शहरनि जी जदोजहद आहे। इनखे जारी रहणु खपे, इनखे सगारो करणु खपे। करप्ट ऐं धालियल ठेकेदार खे सज़ा मिलणु खपे। एंटी करप्शन ऐं ॿिया इदारा तहरक वठनि। वज़ीर आला सिंध, निगरान वज़ीर आला रिटायर जस्टिस बाकर साहब खे नोटिस वठी हिन ते क़दम खणणु खपे। हीअ तइलीम बहाल थींदी, तॾहिं सिंध तरक़ी कंदी, तॾहिं सिंध जो माण्हू बाशऊर थींदो ऐं हिकिड़ी बहितरीन सिंध तइमीर थी सघंदी। जी तव्हां हिते जे अॻवाननि जा वीचार ॿुधा। संदन चवणु आहे त गर्ल्स ऐं बॉइज़ हायर सेकेंडरी स्कूल में तदरीसी अमल बहाल जेसीं ताईं न थींदो तेसीं ताईं संदन हीअ एहतजाजी तहरीक जारी रहंदी। कांजी कुमार, इबरत न्यूज़, कड़ियो गांवर।